अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाम जी अचण वारी एपिसोड में हाणे मंसूर खान छा कंदो छो त हाणे जेको गुंज जो संग उहो त मिले थो पियो मुराद वारनि खे ककर बि हा करे छॾी फ़ैसिलो बि थी वियो ॿिन्ही धुरनि भाकुर पाता ठही विया खीर खंड थी विया। मंसूर खान जेको गुंज सां वाइदो कयो त मां पंहिंजो रिश्तो तोॾे घर मोकिलींदुसि ऐं तोखे वठंदुसि हाणे हू कीअं बर्दाश्त कंदो वाइदे ख़िलाफ़ी कीअं कंदो छा हू वरी भञकण कंदो ड्रामे इन फ़ैसिले जी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां शाहनवाज़ खान को न को गेम खेॾंदो। शाहनवाज़ खान खे ख़बर आहे मंसूर खान जो फाथल आहे साह ऐं कोन छोकिरी में हू रहनि वारनि खे चवंदो ठीकु आहे तव्हां रिश्तो ॾेई छॾियो भली ॻाल्हि आहे हिक ॿिए सां ठाह करे छॾियो। हाणे मां ॾिसां मंसूर खान कीअं थो करे और मंसूर खान खे वरी चुंगू ॾींदो हुन होटल वारनि खे चुंगू ॾींदो त इहा छोकिरी त मंसूर खान सां ॿधल आहे फलाण टीर मटीर तव्हां कीअं था वठो हेॾां होॾां अहिड़े हिसाब सां मंसूर खान फ़िलहालु चुप करे वेंदो। जीअं फ़ैसिले जी भञ कड़ी थी इहा छोकिरी फिरी गिरी पोइ मंसूर खान खे मिलंदी। फ़िलहालु हू फ़ैसिले जी जेको आहे भञ कड़ी कान कंदो। मंसूर खान चवंदो ठीकु आहे जेको थी वियो सो थी वियो बाक़ी शर्मिंदा मां सॼी ज़िंदगी रहंदुसि पंहिंजे वाइदे ख़िलाफ़ी थी वई। मंसूर खान करे वाइदे खां पोइ न आहे फिरंदो मूं वाइदो कयो हुन सां वाइदो पूरो न करे सघियुसि पंहिंजी माउ खे बि चवंदो हू बि चवंदी मूं बि हुनखे वाइदो ॾिनो छोकिरी खे बहरहाल हाणे कयां त छा कयां हाणे इहो तोखे असांखे उन खे क़ुर्बानी इहा ॾियणी पवंदी ऐं फ़ैसिलो थी चुको आहे ठाह ॿिन्ही धुरनि में थी चुको आहे ककर इन ज़िद ते आहे त मां पंहिंजी घरवारी इज़त मोटायां ऐं मंसूर खान खे पंहिंजी भेण न ॾियां भली दुश्मननि खे ॾियां ॿियनि खे न ॾियां।